सिंध जे 14 ज़िलनि में मकानी चूंडुनि लाइ सुभाणे पोलिंग कराई वेंदी। तयारियूं मुकमल कयूं वयूं आहिनि। 14 ज़िलनि अंदरि 5,321 सीट्स ते 21,298 मुख़्तलिफ़ पार्टीज़ ऐं आज़ाद उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो थींदो, जॾहिं त 646 उम्मीदवार अॻुवाट ई बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि, जिन में अक्सरियत जो तालुक़ु पीपल्स पार्टी सां ॿुधाए पियो वञे। 14 ज़िलनि में 1,14,92,680 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। वोट ॾियण लाइ 2 करोड़ खां वधीक बैलेट पेपर्स छपिजी चुका, जॾहिं त 9,290 पोलिंग स्टेशन्स ऐं 29,970 पोलिंग बूथ्स क़ाइमु कया विया आहिनि। 1,985 पोलिंग्स खे हसास ऐं 3,448 पोलिंग स्टेशन्स खे इंतिहाई हसास करार ॾिनो वियो आहे। सिंध जे 14 ज़िलनि में मकानी चूंडूं सुभाणे थींदियूं। तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। लाड़काणो मां वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर निसार खोखर खां। निसार, आगाह कजो, लाड़काणो डिवीज़न जा बि 5 ज़िला आहिनि जिन में सुभाणे मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग कराई वेंदी। तयारियूं कीअं आहिनि? मकानी चूंडुनि जूं तयारियूं आहिनि उहे मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं सामान जेको आहे सो उहो उन्हनि जी विरासत ते पई वञे। हिन वक़्तु बैलेट पेपर्स वग़ैरह जेको आहे सो उहे इलेक्शन कमीशन जो जेको अमलो आहे उन जे हवाले कया विया आहिनि। लाड़काणे डिवीज़न जे 5 ज़िलनि लाड़काणो, कंबर शहदादकोट, कशमूर, तंदकोट, शिकारपुर ऐं जैकबाद जे जेके थी रहियूं आहिनि सुभाणे चूंडूं, उन्हनि में मजमूई तौर ते 1,383 निशस्तूं आहिनि, जिन जे 4,847 उम्मीदवार जेके आहिनि हिक ॿिए जे साम्हूं हूंदा। लाड़काणे डिवीज़न जी सूरत हाल ते 437 उम्मीदवार जेके आहिनि उहे बिना मुक़ाबले कामयाब हिन वक़्त ताईं थी चुका आहिनि, जॾहिं त समूरनि उन्हनि उम्मीदवारनि जो तालुक़ु पीपल्स पार्टीअ सां आहे। डिवीज़न जे समूरे निशस्तुनि ते पीपल्स पार्टी, GDA, GUIF, तहरीक इंसाफ़, तहरीक लबैक पाकिस्तान समेत आज़ाद उम्मीदवार भी हिस्सो वठी रहिया आहिनि। जॾहिं जेकॾहिं लाड़काणे ज़िले जी ॻाल्हि कयां त कुल 422 सीटूं आहिनि, जिन मां 16 जेके सीटुनि ते बिना मुक़ाबले उम्मीदवार कामयाब थी चुका आहिनि, जिन में अक्सर जो तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त बल्दियाती जेके चूंडूं आहिनि उन्हनि में 404 उन्हनि सीटुनि ते थींदियूं पंहिंजूं चूंडूं, जिन में सचल, एम्पायर, दड़ी, हैदरी टाउन समेत 4 टाउन्स में लाड़काणे जा म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, ॿियो म्यूनिसिपल कमेटियूं, नंदोरो, रतोदिरो, 20 यूनियन कमेटियूं ऐं 46 यूनियन काउंसिल आहिनि, जिन ते 1,128 उम्मीदवार आहिनि। जॾहिं ज़िले कंबर शहदादकोट में बि एतिरो ई कुल जेको सीटूं आहिनि 386 आहिनि, जिन ते 73 उम्मीदवार बिना मुक़ाबले हिन महिल ताईं कामयाब थी चुका आहिनि। बाक़ी 313 जेके सीटूं आहिनि उन्हनि ते इलेक्शन थींदी। उन्हनि में 2 म्यूनिसिपल कमेटियूं, 7 टाउन कमेटियूं ऐं 52 यूनियन काउंसिलूं आहिनि। इन तरह सां 1,276 उम्मीदवार जेके आहिनि से कंबर शहदादकोट में आहिनि। त समूरियूं तयारियूं जेके आहिनि उहे थी चुकियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु उम्मीदवारनि जी जेका इलेक्शन मुहिम आहे उहा ख़तमु थी चुकी आहे। हिन वक़्तु जेको आहे सो मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके उम्मीदवार आहिनि उहे पंहिंजे जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि खे ऐं पोलिंग ते जेके पोलिंग एजेंट विहारबा आहिनि उन्हनि खे नॉमिनेट करे मोकिले रहिया आहिनि। जॾहिं त इलेक्शन कमीशन जो अमलो, जिन में अक्सर जेके आहिनि तालीम खाते जो जेके मुलाज़िम आहिनि ऐं न्यूली अपॉइंटेड जेके PSCs, GSTs आहिनि उन्हनि खे बि ड्यूटीज़ लॻायूं वियूं आहिनि त उहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर, असिस्टेंट प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं पोलिंग ऑफिसर तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा। जी निसार, आगाह कजो, लाड़काणो में म्यूनिसिपल कॉर्पोरेशन बि हूंदो ऐं उन जे लाइ मेयर जेको आहे उन जी चूंड जेका आहे उन में सख़्तु मुक़ाबले जा इम्कान आहिनि। कहिड़ा कहिड़ा उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि? जी हा, जेको मेयर थींदो उहो हितां पहिरें मरहले में जॾहिं चूंडिजी ईंदा, उन्हनि जो वाइस चेयरमैन अॻिते वञी करे उहे मेयर चूंडींदा। ऐं मेयर जे लाइ मुख़्तलिफ़ हिन महिल ताईं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि, पर को बि कंहिं बि धुर पंहिंजो उम्मीदवार ज़ाहिर न कयो आहे त हीउ असांजो मेयर जो उम्मीदवार हूंदो, छो त हीउ पहिरें मरहलो आहे, उन में खटी ईंदा, उनखां पोइ गॾिजी सॼी उनखे चूंडींदा। तंहिंजे करे अञा ताईं मुख़्तलिफ़ इन सिलसिले में जेके आहिनि लाड़काणे में, जीअं सोहेल अनवर सियाल आहे, उन पंहिंजो भाउ बीहारियो आहे, त ईअं ई जेके GDA जा आहिनि उन्हनि माण्हू बीहारिया आहिनि। मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि जिन पंहिंजा ठीकु आहे। निसार, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। सिंध जे 14 ज़िलनि में सुभाणे मकानी चूंडुनि लाइ पोलिंग थींदी। उमरकोट मां तफ़सील मालूम कयूं था इलियास थरी खां। इलियास, वधीक आगाह कजो। जी, उमरकोट ज़िले जे अंदरि जेको सूर्य बादशाह कॉम्प्लेक्स आहे, जंहिंखे उर्फ़ आम में ज़िले कॉम्प्लेक्स चइबो आहे, उते जेको आहे सो उम्मीदवार उते जेको आहे इलेक्शन अमलो ऐं जेका इंतिज़ामिया आहे, पुलिस सरकार आहिनि, उन्हनि खे पोलिंग जेके स्टेशन आहिनि उन्हनि ॾांहुं रवानो करण जे लाइ शामियाना लॻाया विया आहिनि। उते उन्हनि सामान उन्हनि जे हवाले कयो वियो आहे, बैलेट पेपर्स वग़ैरह ऐं जेके ज़रूरी जेके इलेक्शन जे लाइ जेके सामान आहे उहो एहलकारनि ऐं जेको पोलिंग अमलो आहे उन्हनि जे हवाले कयो वियो आहे। ऐं उहे पंहिंजनि गाॾियुनि में चढ़ी जेके ॾूरां इलाइक़ा आहिनि उमरकोट ज़िले जा, जेके थर जे बॉर्डर्स ते लॻनि था, खोखरा पार आहे, मेंद्र जो पार आहे, आछड़े थर जे वेझो जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि
जिते पहुचण में तमामु वॾो डिस्टेंस ऐं टाइम लॻे थो। उतां जेके पोलिंग अमले जा जेको अमलदार ऐं उन सां गॾु जेको सिक्योरिटी आहे जेको पुलिस एहलकार उहे गाॾियुनि में चढ़ी रवानो थी चुका आहिनि। जॾहिं त ॿ जेके पॉइंट काइम कयूं वियूं आहिनि, हिकिड़ी सूर्य बादशाह कॉम्प्लेक्स में ऐं हिकिड़ी DC ऑफिस में। उनजे लॻ जेका SDM उमरकोट जेका ऑफिस आहे उते इहो जेको अमले जो जेके ड्यूटियूं वग़ैरह आहे उन्हनि जा नाला ऐं लिस्टूं ऐं उन्हनि खे सामान वग़ैरह ॾियण जो सिलसिलो हलंदड़ आहे। ट्रांसपोर्ट जो वॾो तइदाद उहो मिर्पुखात उमरकोट रोड ते DC ऑफिस जे साम्हूं ऐं सूर्य बादशाह कॉम्प्लेक्स जे आॾो मौजूदु आहे ऐं तमामु वॾी रश मौजूदु आहे। जॾहिं त उमरकोट जे अंदरि जेके 42 यूनियन काउंसिल आहिनि, 7 टाउन कमेटियूं ऐं हिकिड़ी म्यूनिसिपल कमेटी, उन्हनि में चूंड थींदी। इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। सामान ॾियण जो मरहलो तेज़ी सां हलंदड़ आहे ऐं अॼु शाम ताईं समूरे पोलिंग स्टेशन ते अमले खे पहुचाइण जो सिलसिलो मुकमल कयो वेंदो। महिरबानी इलियास तफ़सील ॾियण जे लाइ। मीरपुर माथेलो मां तफ़सील मालूम कंदासीं बरकत मीराणी खां। बरकत, आगाह कजो सुभाणे बल्दियाती चूंडुनि जे लाइ जेके तयारियूं आहिनि उहे कीअं पिया ॾिसो? घोटकी ज़िले में थींदड़ मकानी चूंडुनि जे हवाले सां मीरपुर माथेलो जे डिग्री कॉलेज तोड़े DC ऑफिस में जेको इलेक्शन अमलो आहे उनखे सामान ॾियण जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू कयो वियो आहे। मीरपुर माथेलो म्यूनिसिपल कमेटी जे 9 वार्डनि तोड़े चाहे तालुके मीरपुर माथेलो जे 13 यूसीस ते सुभाणे जेको आहे उहो पोलिंग थींदी। इन सिलसिले में जेको पोलिंग अमलो आहे उनखे मीरपुर माथेलो डिग्री कॉलेज में सामान विरायो पियो वञे। उन हवाले सां कुझु जेके पोलिंग स्टेशनूं आहिनि उन्हनि जे अमले खे सामान ॾेई उन्हनि खे रवानो कयो वियो आहे। मीरपुर माथेलो डिग्री कॉलेज में सवें मर्द तोड़े औरत अमलो जेको आहे सुभाणे थींदड़ पोलिंग में हिसो वठण लाइ पहुतल आहे। उन जेके औरत ऐं मर्द। ठीकु आहे बरकत, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।